कराची में वाक़िया कंदासीं। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंदनि फोड़ दौरान मज़ाहिमत करण ते 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। कराची में ख़बर शेयर कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण ते 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समासा कराची में शेयर कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण ते 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां क्या कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण ते 29 वरीह जे अब्बास शहीद के गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची में ख़बर शेयर कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण ते 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां क्या कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण तां 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक बार वीर वाक़िया कंदासीं। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। PNT सोसाइटी में हथियारबंद फोड़ दौरान मज़ाहिमत करण तां 29 वरीह जे अब्बास खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान खे गणती सोगी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां क्या कई पिया। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में फौजी कोशिश दौरान मज़ाहिमता नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची में तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV जे रिपोर्टर निज़ामुद्दीन भुट्टो का। जी निज़ामुद्दीन भुट्टो, वधीक आगाह कजो। जी PNT कोरंगी जिला को उते वाक़ई पेश आयो आहे। एक नौजवान अब्बास अली जेको वञी रहियो हो, तो उनखे मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि रोकियो ऐं फुर करण जी कोशिश कई, जंहिं ते हुन नौजवान मज़ाहिमत कई ऐं मज़ाहिमत ते कुझु इलाइक़े जा मानी गॾु थियण ते जेका अधिकार जेके हुन नौजवान खे गोली हणी ऐं फरार थी विया, जंहिंखे गणती जी हालत में जिला अस्पताल लियो वियो आहे। त जवाबदार फरार थिए में कामयाब थी विया आहिनि। होॾां पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थी विया आहिनि ऐं वाक़ई जी जांच करे रहिया आहियूं ऐं कोई भी हिनमहिल ताईं को भी गिरफ़्तारी न थी आहे ऐं हाणे जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई आहे। जी मेहरबानी निज़ामुद्दीन भुट्टो तफ़सील ॾियण जे लाइ।